गर्दन जो दरिया। इस छोकरी जेकॾहिं तूं चाहीं थी त तुंहिंजी ज़िंदगी शान शौकत ऐं मान मर्तबे सां गुज़रे ऐं सभु ॻोठ जूं औरतूं तोखे रहसाणी रहसाणी करे कोठनि ऐं तुंहिंजी अॻियां पोयां नौकराणियुनि जी कतार हुजे त तूं पंहिंजे पीउ सां ॻाल्हाए ऐं हुनखे राज़ी कर। चाचा साईं, मूं अम्मा सां ॻाल्हि कई आहे पर अम्मा राज़ी नथी थिए। तूं पंहिंजी माउ खे छॾ, पंहिंजे पीउ खे राज़ी कर। अम्मा राज़ी थी वई त हू पाणे बाबा खे राज़ी करे वठंदी। छोकिरी जेतिरे क़दुरु मुंहिंजो अंदाज़ो आहे त तुंहिंजो पीउ ऐं माउ पंहिंजी मिल्कियत मां तोखे हिकिड़ो रुपयो बि कोन ॾींदा ऐं पंहिंजी सॼी मिल्कियत मुंहिंजे जे हवाले कंदा। त पोइ चाचा साईं तव्हां ई ॿुधायो त मूंखे छा करणु घुर्जे? पंहिंजे पीउ खे राज़ी करणो पवंदी। कुझु बि कर, कीअं बि कर, पोती लाहे विझीसि, अञा बि न मञी त भलो सां ई खणी कच्छ में विझीसि। छोकिरी कीअं बि करे तूं पंहिंजे पीउ खे राज़ी कर त जीअं हू मिल्कियत विराए। छोकिरी तोखे बाक़ी ज़िंदगी पंहिंजी आराम सां त गुज़ारणी आहे न त पोइ वसाई वांगुरु तूं बि हिन घर में नौकराणियुनि वांगुरु पई कमु कंदी ऐं अछा वार थी वेंदे। ठीकु आहे चाचा साईं, मां बाबा जे मथां पूरो ज़ोर रखंदसि। जेकॾहिं हू नथो मञे त पोइ मुंहिंजे पारां चाचा साईं तव्हीं ॻाल्हाइजो। बाबा तूं पहिरियां पंहिंजे तरफ़ां पंहिंजे पीउ सां ॻाल्हाए, बाक़ी जेकॾहिं वक़्तु आयो त मां बि हुन सां ॻाल्हाईंदुसि। बाक़ी जेकॾहिं अदे अकबर खान खे को पुटाणो औलाद हुजे हा त छोकिरी ख़ुदा गवाह आहे मां तोखे हिसे वठण लाइ कॾहिं बि कोन चवां हा। सो अदे अकबर खान खे पुटाणो औलाद त आहे कोन। उन जे मरण खां पोइ इन जी मिल्कियत ते कुता बिला पाण में विड़ी झट थियनि। इन खां अॻु जो अदो अकबर गुज़ारे वञे, पंहिंजी मिल्कियत पंहिंजी नियाणियुनि में विराए, पंहिंजे क़बर जो बार बि हल्को कयो वञे। बाबा इन में तुंहिंजी भलाई थींदी ऐं अदे अकबर खान भाॼाई जी क़बर बि कुशा थींदी। माफ़ कजो भाऊ, मां कंहिं सतार खे कोन थो सुञाणा। तव्हां कहिड़ा सतार आहियो, कहिड़े वराम सां तव्हांखे मिलणो आहे, उन मुताबिक़ मूंखे का बि ॼाण न आहे। ॾिसो मुंहिंजा भाउ, मां मञा थो तव्हांखे हक़ीक़त न ॿुधाए मूं वॾी ग़लती कई आहे। इन लाइ मां तव्हां खां माफ़ी थो घुरां। जेको थियो उनखे असां दरगुज़र कयो, तव्हां बि दरगुज़र कयो ऐं तव्हां वापसि मोटी वञो। हुन में ई तव्हांजी भलाई आहे। मां वरियाम सां मिलण खां सवाइ वापसि न वेंदुमि। तव्हांजी भलाई थींदी जेकॾहिं हुन सां मिलायो त। असांजे ॻोठ में बाहि पई भरे, ॿई दुनिया ॿिए जे साम्हूं मोर्चा बंदा आहिनि। का बि गोली कंहिं वक़्तु कंहिंखे बि लॻी सघे थी। जेको नसीब में हूंदो उहो ई मिलंदो। ॿिनि वपुड़नि जे विच में छो थो पीसजण चाहीं? जिथां जी भलाई होॾां टर। कहिड़ो नुक़सान थींदो जेकॾहिं हिकु भेरो वरियाम सां मिलायो त? हू दोस्त आहे मुंहिंजो, मां हुनजो मयारी आहियां। मूं वाइदो कयो पनाह ॾियण जो, पर मां ॾेई न सघियुमि। ठीकु आहे, तोखे मां उताक ते वठी थो हलां, पंहिंजे हिसाब सां वरियाम सां मिलाईंदुसि। पर इहा ॻाल्हि उते न खोलजांइ त के तव्हां वरियाम जा दोस्त आहियो ऐं तव्हां वरियाम खे पनाह ॾिनी। जे इहा ॻाल्हि खुली वई त पोइ छोकिरी या ॿाहिरि तोखे शहर ताईं पहुचण कोन छॾींदा ऐं जेसीं ताईं तुंहिंजो कमु तमामु न कंदा हू सुख जो साह कोन खणंदा। मुंहिंजो बि तव्हां सां वाइदो आहे, मां अहिड़ी ॻाल्हि का बि ज़ाहिर न कंदुमि। अचो मूंसां। त तूं ही घर छॾे छो नथो हली? जेकॾहिं ही घर छॾींदासीं त पोइ रहंदासीं किथे सोना साईं? हा, इहो मसलो त आहे। तॾहिं त चवां थो त पंहिंजे हिसे जी मिल्कियत वंडे विराए वठ। पर तूं सम्झे ई नथी ॻाल्हि खे। एतिरो त तुंहिंजे हिसे में ईंदो न जो तुंहिंजी ऐं मुंहिंजी ज़िंदगी सुकून जी गुज़रंदी। 2 रुपयनि जे करे असांखे कंहिंजे अॻियां हथ टंगणा न पवंदा। तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदो आहे, थोरो सोच। अम्मा खे चयो आहे पर हू मञे ई नथी। जेकॾहिं तुंहिंजी मां राज़ी नथी थिए त पोइ तूं पंहिंजे पीउ खे राज़ी कर। जेकॾहिं तूं चाहे थी त असां कंहिंजा मोहताज न हुजूं ऐं ज़िंदगी सुकून जी गुज़ारियूं त तोखे ज़ोर लॻाइणो पवंदो ऐं पंहिंजी मिल्कियत वठणी पवंदी। न न न न गुराम, मूंखे बाबा सां ॻाल्हाइण में ख़ौफ़ थो थिए। इन में ख़ौफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं पंहिंजो हक़ थी वठी। रईस अकबर खान जी धीउ आहीं, तूं छो थी डिॼी? गुराम, मुंहिंजी तरफ़ां तूं वञी बाबा सां ॻाल्हाए। चवे छा थी? चरी त न आहे थी
जेकॾहिं मां तुंहिंजे पीउ सां ॻाल्हाईंदमि न त हू सौ सदो मूंखे लालची सम्झंदो। बहितर इहो आहे त तूं पंहिंजे पीउ खे पाण राज़ी करे। मूंखे उमेद आहे तूं जेकॾहिं पंहिंजो घर ठाहींदीअ न त तोखे तुंहिंजो पीउ जवाब कोन ॾींदो। हू बि कहिड़ो तोखे पंहिंजो भाउ आहे जो मिल्कियत हुनखे ॾींदो। इहा बि मिल्कियत तव्हां ॿिन्ही में ईंदी न, ॿियो कारे वेंदी। ठीकु आहे, मां ॻाल्हाए थी ॾिसां बाबा सां, पर चरी ॻाल्हाइण में कहिड़ो हर्ज आहे? तूं थोरो सोच, ॻाल्हि खे सम्झ। जेकॾहिं तोखे तुंहिंजे हिसे जी मिल्कियत मिली थी वञे त सोच तुंहिंजी ऐं मुंहिंजी ज़िंदगी केॾी सुकून जी गुज़रंदी। हिन वक़्तु पराए दर ते सुभाणे जेकॾहिं तोखे तुंहिंजो हिसो मिली वेंदो, माल मिल्कियत ऐं हिन खां अलावा गाॾियूं पंहिंजे हेठां हूंदियूं। हिन जे लाइ थोरो त ज़ोर लॻाइणो पवंदो न दुआ। राणा खान कॾहिं त अदा खे आज़ाद करायो? मल्हार मां पंहिंजी तरफ़ां पूरी पूरी कोशिश कयां पियो, पर इन सूबेदार खे मिड़ई कुझु ईमानदारी जी सवाई सुती पियल आहे। हुजे हा को बेईमान त 8-10 रुपया ॾेई मां सुल्तान खे छॾाए वठां, पर वरी पंहिंजी पूरी पूरी कोशिश कयां थो। जेतिरो जल्द थी सघे अदा खे आज़ाद करायो, हुन खां सवाइ असां अधूरा आहियूं। राणा खान ईअं सम्झो हिन वक़्तु असांजा हथ ॿधल आहिनि। बादल जो छा करणो आहे? असांजो दिमाग़ कम ई नथो करे। इन करे चवां थो त अदा ॿाहिरि अचे। मल्हार बादल खे लेटाए छॾियो, हुन खां अॻु जो हो पुलिस जे हथ चढ़े। तव्हां हुन जो कमु तमामु करे छॾियो। बादल जो लाश ॾिसण खां पोइ आलम खान सफ़ा मोगो थी पवंदो। राणा खान तव्हां अदा खे छॾाइण जो सोचो, बाक़ी हिन बादल जो असां सोचूं था। मुंहिंजी भेण, ही जेको असांजो ॻोठ आहे न, ॻोठ दोज़ख जी टुकरी अथई, दोज़ख जी टुकरी। हिकिड़ो मसइलो ख़तम नथो थिए, ॿियो शुरू थी थो वञे। हाणे जेकॾहिं असीं परावा मसइला हल कंदा रहंदासीं ऐं पंहिंजे मसइलनि खे न ॾिठोसीं, पोइ त सही तुंहिंजी छोकिरी ऐं मुंहिंजे छोकिरे जा वार बि अछा थी वेंदा, ए मसइला ख़तम कोन थींदा। इन करे मां तोखे हथ ॿधी अर्ज़ थो कयां त अकबर खान खां असांखे शादीअ जी तारीख़ वठी ॾे त असां पंहिंजी उमेद पूरी कयूं। मां त अकबर खे इन बारे में 2-3 दफ़ा चई चुकी आहियां, पर मुंहिंजी हिकु बि नथो ॿुधे। छा थो चए? चवे थो त सदोरी वारो मसलो हल कयां, उन खां पोइ पंहिंजी छोकिरीअ जो ॿार लाईंदासीं। मुंहिंजी भेण तूं छा थी सम्झी त बसि इहो मसइलो ईअं हल थी वेंदो? उहे जेके सुल्तान वारा आहिनि, आलिम खान वारे बादल खे अगवा करे विया आहिनि, ऐं पलाद में आलम खान मल्हार या गुलूअ खे मारे विझंदो, वरी होॾां सुल्तान कराईंदो ज़मानत, वरी आलम खान जे कंहिं न कंहिं भातीअ खे लेटाए विझंदो, वरी पलाद में आलम खान कुझु न कुझु कंदो। हाणे इहे मसइला त पिया मुंहिंजी भेण लॻा सालनि जा साल। हाणे तूं ॿुधाए भला असीं को 10 साल त इंतज़ार कोन कंदासीं न? अलाही न कंदो त ईअं थींदो। थींदो छा मुंहिंजी भेण, थिए पियो। इन करे चवां थो त अकबर खान खां मूंखे शादीअ जी तारीख़ वठी ॾे। ॾिस न, जेकॾहिं अमन हुजे हा ऐं इहो मसइलो न थिए हा, मां त पंहिंजे पुट जी शादी धाम धूम सां कयां। हाणे घणी सादगीअ सां कंदुसि। अचे अकबर त मां राति जो हुन सां ॻाल्हाईंदसि, वधीक सुबुह जो तूं पाण हुन सां ॻाल्हाए वञ। ठीकु आहे मुंहिंजी भेण, मुंहिंजो कमु आहे मुरलियूं वॼाइण। हींअर तुंहिंजे साम्हूं वॼायमि, वरी अचे अकबर खान हुन जे साम्हूं वॼाईंदुसि, अलाह कंदो त मञी वेंदो। तव्हां त अहमद आहियो न? असांखे भाउ असलम सां मिलणो आहे। भाउ ही त असलम आहे न। इहो ॿुधाए त सुल्तान जे चवण ते असांजे हमराह खे तव्हां किथे गुम कयो आहे? सुल्तान तव्हांजो हमराह? सॼी ॻाल्हि वाज़ह थी चुकी आहे। सुल्तान जे मथां पर्दो न रख, पंहिंजे लाइ मसइला पैदा कंदे। ॾिसो तव्हां ग़लति ॾस ते पहुता आहियो। ना ई मां कंहिं सुल्तान खे सुञाणा ऐं ना ई मां असलम आहियां जंहिंखे तव्हां ॻोल्हियो पिया। मां उहो शख़्स आहियां जो खुर ॾिसी सुञाणंदो आहियां त ही गॾु कहिड़े नसुल जो आहे। बस आस्ते ॻाल्हाए, आस्ते, पंहिंजे तॾे खे न वॼाए।
हिनमल त तव्हां इनकार था कयो। मां तव्हांखे शमू सुल्तान ऐं कुर्बान वारनि सां अलाए केतिरा चकर ॾिठो आहे। जेकॾहिं तूं पंहिंजो पाण खे सूरनि में विझणु नथो चाहीं त बादल असांजे हवाले कर। असांजो वाइदो आहे तोखे कुझु बि न चवंदासीं। जॾहिं मां तव्हांजो ॾोही न आहियां त पोइ तव्हां मुंहिंजो छा था करे सघो? छो पियो पंहिंजे मुंहं खे तावत ॾिए? ये धमकी उन्हनि खे ॾे जेके तुंहिंजे कड़े ते वेठा हुजनि या तूं जिन्हनि खे खाराईंदो हुजे। ऐं ना ई मां तुंहिंजे कड़े ते वेठो आहियां ऐं ना ई मूंखे तूं अन्न थो पहुचाई। आलम खान सम्झां थो त ही इज्जत सां मञण वारो न आहे। त पोइ छा कंदो? बंदूक हणंदो त भोला गोली कर मूंखे पूरो। पोइ मां बि ॾिसां थो त तव्हां मुंहिंजे ॻोठ मां सही सलामत कीअं था निकिरो। तूं मूंखे न सुञाणी। आलम खान उहो दरियाव आहे जिथां बि वहे उतां वाटूं ठाहे। मां सिर्फ़ हिकु दफ़ो पूरी साबिती करे वठां। हिन ई तरह सां तोखे गेले पंहिंजी जॻह ते वठी वेंदुसि। जेकॾहिं मूं इएं न कयो त मुंहिंजो नालो आलम खान आहे। रे सही बादशाही जो ख़ैर साईं, रे सजी बादशाही जो ख़ैर। मलूका उठ मथे थी वे। न साईं, असां तव्हांजे बराबर किथे था वेही सघूं? असां तव्हांजे पेरनि में ई सही आहियूं। अच्छा त ही आहे उन माईअ जो वर्स जंहिंजे भॼण सां सॼो मसालो खड़ो थियो आहे। हाँ साहब, उहो बदनसीब मां आहियां। मलूका तुंहिंजी ज़ाल जी उमिरि छा थींदी? इहा के 20-25 साल। हक़ ते त भॼी वई आहे। छा साहब? अड़े चरिया, सूबेदार साहब जो मतलब आहे त पंहिंजी उमिरि ॾिस। तोखे हुन सां निकाह न करणु घुर्जे हा। कहिड़ो मां निकाह कयां पियो साहब? संदसि भाइरनि मुंहिंजे कंध में विधी। मलूका अजायो विफिल न। बाबा साईं इहो हाणे बस कर। जेको साहब पुछे थो हुनजो सिधो सिधो जवाब ॾे। हिन खां का ॻाल्हि नाहे। 10 रुपयनि वारे सर्फ एक्सेल सां ही सभु दाग साफ़ थी वेंदा। हाफ टाइम में दाग निकिरंदा, उहे बि सिर्फ 10 रुपयनि में। सर्फ एक्सेल। कहिड़ी ज़रूरत आहे त छोकिरीअ सां कहिड़ो ज़ुल्म थियो आहे? केरु ॾोही आहे ऐं केरु न आहे, इहा त हिनखे ॾिसण सां ई ख़बर पइजी वई। बाबा साईं, हिन महिल मुंहिंजी ज़ाल अकबर खान जे कब्ज़े में आहे। मूंखे कॾहिं था मोटाए ॾियो। ठीकु आहे त अड़े उठ उठ। मूं तोखे छा सम्झायो त सूबेदार जे साम्हूं छा ॻाल्हाए जाए? अलाए रे सर, मूंखां त विसरी वियो। तोखां विसरी वियो? मूंखे यादि आहे मलूका, तोखे यादि ॾियारियां। रे सर, मूंखे माफ़ कयो, माफ़ कयो। ॿीहर मूंखां अहिड़ी ग़लती न थींदी। अड़े इहो ॿुधाए त मूं तोखे चयो छा हो? इहो ई न त सदोरी मुंहिंजी ज़ाल न नोह आहे। अकबर खान ऐं आलम खान वारनि हुनखे अगवा कयो आहे। सुल्तान वारा सुठा माण्हू आहिनि। पंहिंजी भेण जो रिश्तो मुंहिंजे पुट खे ॾेई मूंसां भलाई कई अथनि। यादि अथई न? हाँ, हाणे त चङे नमूने सां यादि अथई न? हाँ, हाणे निकिरो था, निकिर त भञाए न उसबा। झल बकरी धनारन जा धक। अदा ये दा असां वतऊं था मोतबर लगा ॻोठ में घुमदा। हे वतन थियूं बनियूं घुमदियूं। मोटो था हलो मलार। बस हाणे बस हलो घर। हलो घर हलो हलो घर। त माता जी मलम पट्टीअ जी उते तो क्या वठी वञी ते। अदा वारनि जा पंधनि मथां पंध पिया पवनि। आउं त बहाना ॻोल्हे ॻोल्हे बेज़ार थी पई आहियां। इन करे चवां थी त उन्हनि खे इजाज़त ॾे त शादी करे वञनि।
बानू बेगम तू पंहिंजी दिल ते हथ रखी ॿुधाए ही माहौल शादी करण जहिड़ो आहे? ॻोठ में दुश्मनी जी बाहि पई भरे असीं पंहिंजे घरनि में ख़ुशियुनि जा सहरा चवां? न बानू बेगम इहो मूंखे मुनासिब इहा बाहि विसामण जी न आहे। न सुल्तान पंहिंजी ज़िद तां लहंदो न ई तव्हां हुननि जूं ॻाल्हियूं मञींदो। पोइ ॿुधाए त इहो मसइलो हल कीअं थींदो? मसइले खे हल करे वठंदुसि। तू पंहिंजे भाउ खे न 1 महीनो सब्र करा बानू। उन खां पोइ जेकॾहिं मां सुल्तानी आलम वारनि जे विच में ठाह कराइण में नाकाम वञा थो त चाड़े खे इजाज़त आहे त पंहिंजे पुट जो निकाह कराए असांजी न्याणी खे वठी वञे। महीनो त आउं सब्र कराए वेंदीसांसि पर उन खां वधीक उहो सब्र कोन कंदो। अल्लाह भलाई कंदो, अल्लाह भलाई कंदो। वधीक असीं बि उन्हनि खे इंतज़ार कोन कराईंदासीं। आख़िर सुल्तान चए छा थो? सुल्तान इहो थो चए त छोकिरी मुंहिंजे हवाले कयो। हाणे माण्हू खे त ज़रो बि ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे। जेकॾहिं न हुननि खे ख़ुदा जो ख़ौफ़ हुजे त एॾी खून रेज़ी कनी कोन हा। सच बानू बेगम हिन वक़्तु ये सुल्तान वारा इंसान व हैवान बणिजी चुका है। जेकॾहिं असांजूं न्याणियूं को ग़लति क़दम खणनि बि थियूं त उन्हनि जे पोयां कहिड़ा सबब आहिनि असां उन्हनि खे कॾहिं जाचूं न आहे। जेकॾहिं असां उहे सबब ॼाणण जी कोशिश था कयूं त बानू बेगम असीं पाण हुन में ॾोही था साबित थियूं। असीं पाण ई अहिड़ा हालात था पैदा कयूं जो असांजी न्याणियूं माउ पीउ भाउरनि जहिड़नि अज़ीम रिश्तनि खे ठुकराए के अजनबी जे कट निकिरी थी पवनि बानू बेगम। छो त उन्हनि न्याणियुनि पंहिंजे रत जे रिश्तनि में कॾहिं बि उहा हमदर्दी प्यार ॾिठो ई न आहे बानू बेगम, जंहिंजी छांव हेठां हू पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। कुर्बान दे ख़बर सुल्तान जी। अञा पुलिस हथ कान थी कढेसि। सुल्तान पुलिस वटि वाड़ियल आहे ऐं हेॾां आलम खान वारा पेरो खणी असां वटि अची निकिता आहिनि। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ बादल खे हितां कढी छॾियो। मतां पुलिस खे चई हिते छापो हणाए। शिकार हथी को आहे हुनखे हितां कढी छॾियो आहे। पोइ परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? आलम खान त होश में ई न हुयो, हुनखे मुंहुं केरु ॾींदो? तव्हां जेकॾहिं नुक़सान थियो त पोइ उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो? अलाह भलाई कंदो। मतां ॾींहं ॿियनि में सुल्तान ॿाहिरि अची वञे। मल्हार ऐं गुलू सां मिली सुल्तान जो अहवाल वठी असांखे ॿुधाइजो। जहिड़ो चवंदा आहे जहिड़ो चवंदा आहे। मां चवे तो कलाम ॿुधा त कन लड़ाए रखे के कम के गुलू कलाम कलाम के ना ईंदो मां को ॻाइणो आहे छा? ॿुधाईंदो अलाह है कन। हा ॿुधाए थो ॿुधाए चवे तो ॿुधाए। ही विछोड़ो मारे छॾींदो सुॾकी सुॾकी हिसाब वींदो। चुप छा थियो? दिमाग़ा मूंखे पंहिंजी माउ जी यादि अची वई। ॿियो ॿुधा मजबूर हुआ आशिक मजबूर हुआ भली केॾो बि कतार हुजे। अरे चुप जेके मूंखे ईंदा उहे ॿुधाईंदो आहे न। हाणे कला ॿुधाए मां कुहाड़ी ते मां वञा। कोन्ही थो थिए कुहाड़ी दे कोन्ही खबर ना है साथ बोलो जरियो आज की चक पाई दो रात चूसे मारे डेंगी मछरा चूसे मारे आदि की मास। जाड़ा खान भी तो सही। शादाला वरी कहिड़ो सुठो मुदो अथई? अरे यार ढींको ही ढेरी थी वियो आहे। तू सुट मुझण जी ॻाल्हि थो करे? झाड़ा खान ही कंदो अजाई थाप तोखे पंहिंजो कमु आहे त निकिरी वञ। मास्टर मां तुंहिंजी इज़त थो कयां ऐं तूं वञे थो ॻीचीअ में पवंदो। तोखे मूंसां गॾु न आहे हलणो त न हल, बाक़ी ॿिए खे छो थो रोकी? बाबा काॾे हलणो आहे? रईस वटि मास्टर खे बि मिंथ कई आहे ऐं तोखे बि चवां थो ॿिया बि पाड़े वारा गॾींदासीं रईस वटि हलिया हलंदासीं। पोइ हली मिंथ मेड़ कयूं त मूंखे मुंहिंजी कुंवार मोटाए ॾे। त पोइ नेक कम में देर छा लाइ? मलूक जेकॾहिं तोसां केर बि नथो हले न मां तोसां गॾु हलां। मास्टर इहे अथई नेक मर्द जिन खे पाड़े वारनि जो बि ख्यालु हूंदो आहे। तूं लिखे पढ़े सही पर सुधरे कोन। इहा त तोखे उते वञण खां पोइ ख़बर पवंदी त ही केतिरो नेक मर्द आहे। ही छा चई वियो? अरे तूं हिन जी ॻाल्हि खे छॾ।
मां तो तोसां गॾु हलां, मां तो तुंहिंजे पारां ॻाल्हायां, ॾिसां त रहिस तोखे कीअं नथो 5 साल वापसि करे। हलिया ही मूंखे मुंहिंजी रन वापसि कराईंदो, अलाए रेस जे हथां हली कुटराईंदो। आहे त जाड़ो वॾो शैतान, अॼु इंसान कीअं थी वियो? छा थी मलूक? मां सोचां थो त 2-3 ॼणा ॿिया बि वतियूं हलूं, रेस असां ॿिनि जी कोन ॿुधंदो। अड़े मञी तो छो न, मां जो तोसां गॾु आहियां, मञी तो कोन? मञी तो हलिया मूंसां। जाड़ा खान हिन चक्कर न ॿी चक्कर हलंदासीं। अड़े ॿिए चक्कर छो, हींअर गॾु हल मूंसां। ॾिस त मां कीअं थो हली तुंहिंजे पारां रेस खे दाबा चाढ़िया दाबा। न न न जाड़ा खान, अॼु न अॼु न। अड़े हलणो अथई त हींअर मूंसां गॾु हल, न त ॿिए दफ़े मूं ते मयार न ॾिजांइ। जाड़ा खान तुंहिंजी महिरबानी, मां वरी तोखे कोन चवंदुसि। मलूक जो चयो अथई त हलणो आहे, हलिया। न न मां नथो हलां, ज़बरदस्ती वठी हलंदे छा? ज़ाल मुंहिंजी आहे, मां हुनखे वठण वञा या न वञा, तूं छो छितो थी पियो आहीं? को उन्हीअ में तुंहिंजो भाईचारो आहे छा? हथ कढ मुंहुं मां। त पोइ ॿीहर खिटीअ में बि ही हवाला न कटींदो कर, निड़िय ते लत ॾेई साह न कढी छॾियां। वॾो आयो आहे साह कटण वारो। अरे तो बलू कजे अञा ॿी महिल ॾिठी कान्हे का। अॼु जो तव्हां सां होशियार कंदुसि। जल तू जलाल तू आई भला टार तू, जल तू जलाल तू आई भला टार तू। हाँ जी बुधा मुझी अम्मा बुधा। तो वरी डायन साल अचे न तो ने के चई छड़ जायस जे आइंदा मुझे खिलाफ बानो बेगम जा कन्न भरिया तव न तेरे का वधिक पुछड़ो कंदी साम, एक थाम घर में कोन छडींदी साम। समझी तो न मुझी गाल? हाजिर हाजिर मुझी अम्मा हाजिर। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। लगे तो ही अम्मा ये ला दहशतगर्द टोले में आला छा। हिनखे ख़बर आहे त ॾींहं ॿिनि में हिनजे भाउ जो लाश हिनजे घर पहुचण वारो आहे। हुनजे लाश अचण खां अॻु में ई हीअ मातम करे रही आहे। ॻाल्हि इहा न आहे, असल में बस अम्मा हाणे ये आचर पचर न कर। अदा आयो आहे हुनखे सुकून सां वेहण त ॾे। अजायो हे परेशानी वारी किलियूं अदा जे दिमाग़ में न ठोक। असां माठ कई बाबा, तव्हां भाउर पाण में ॻाल्हायो। चवनि था पर माठ कोन कंदा। अदा इन कबूतर जो छा करणो आहे? ॾियारियूं ॾोटियूं या अञा पिंजरे में बंदि रखूंसि? फिलहाल तर्स मां सुभाणे रईस सां मिली अचां। जेकॾहिं अकबर खान अञा बि आलम खान जे इशारे ते हले थो त पोइ मां उनखे ॿुधाईंदुसि त मौत जो नंगो नाच कीअं थींदो आहे। अदा मूं ख़बर ॿुधी आहे त रेस मलूक जे मथां ज़ोर रखियो आहे हुन निभागीअ खे तलाक ॾियारण जे लाइ, जीअं हुन जो ऐं वरियाम जो निकाह कराए सघिजे। हाणे को बि फ़र्क़ु नथो पए। अदा उहो बि तॾहिं थींदो न जॾहिं उहे रेस जी बगल मां निकिरंदा। तू घबराए न मुंहिंजा पार, केसी ताईं अकबर खान जी बगल में वेंदा। आख़िर हिकु न हिकु ॾींहुं त ॿाहिरि ज़रूर ईंदा ऐं चईंदी ॿाहिरि आया। वो ॾींहुं उन जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। रही सियाणी मां ॻाल्हि कंदी आहियां खरी, दिल में न कजे। जे घर में तूं पंहिंजी न्याणी जो रिश्तो कयो आहे न उन घर जो छोकिरो त भलो आहे, पर जादू ऐं जाड़ो जेको तोसां हशर कंदा न वो तूं बि ॼाणी थी रही सियाणी। माई सियाणी अल्लाह उन्हनि खे ईमान ॾींदो, ख़ुदा कंदो त असां सां कोन उचाईंदा। रही सियाणी तूं बि बबरनि खां ॿेर न घुर, रूह ॾिसी उनखे गिदरो न समझ। भले साल गुज़री वञनि पर अक जो खीर कॾहिं मिठो कोन थियो आहे। अहिड़ी तरह जादू ऐं जाड़ो बि सुधरण वारा कोन्हनि के। न शर्म न हया थी, जेस ताईं तू गिला न करी तोखे तो मानी भी हजम कान थे। सॼे ॻोठ में असांजे खिलाफ वो थी डंडो हलांदी थी। निकर
निकर आऊं चओ थी निकर त न त जुंठन मां हथ विझी सॼे घर में डोड़ाईंदी सही निकर त ठयो हाणे ठयो जादो हे को तुंहिंजो घर कोन्हे को जो निकिरी वञा आया चओ थी हल हल हाणे त जुंठा न पटई हल छॾ छॾ मूंखे जादो छॾ बाहि लॻई छलका सिर खे ही छा है ये असांजो घर आहे गिद्दू बंदर कोने जो सॼो घर खणी मथे ते खयो अथव जिन अकबर खान खे ख़बर पइजी वई त सॼी ज़िंदगी लाइ ॿीहर हिन घर में पेर रखण कोन ॾींदव ये दुनिया